अहम ख़बर आहे। सिंध हुकूमत पारां वॾनि खातनि में करप्शन जी शिकायतुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि इजलास थियो। करप्शन शिकायतुनि जी फौरी कार्रवाई जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। 22 मुख़्तलिफ़ खातनि ख़िलाफ़ 13,603 करप्शन जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। तालीम खाते, रेवेन्यू, पुलिस ऐं KTA ख़िलाफ़ करप्शन जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। ऑफिसरनि ख़िलाफ़ करप्शन जी शिकायतुनि ते फौरी कार्रवाई कई वञे। सूबाई वज़ीर जी एंटी करप्शन चेयरमैन खे हिदायत। अहम ख़बर आहे। सिंध हुकूमत पारां वॾनि खातनि में करप्शन जी शिकायतुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि इजलास थियो। करप्शन शिकायतुनि जी फौरी कार्रवाई जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। 22 मुख़्तलिफ़ खातनि ख़िलाफ़ 13,603 करप्शन जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। तालीम खाते, रेवेन्यू, पुलिस ऐं KTA ख़िलाफ़ करप्शन जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। ऑफिसरनि ख़िलाफ़ करप्शन जी शिकायतुनि ते फौरी कार्रवाई कई वञे। सूबाई वज़ीर जी एंटी करप्शन चेयरमैन खे हिदायत।